अलैका या रसूल अल्लाह। दुरूद ना हो पढ़ना जाओ। बड़ी आवाज साईं दा बुलंद आवाज से अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया'i वल मुरसलीन व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व इतरतिहि अजमईन। अम्मा बअद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर लईनिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वला तस्तविल हसनतु वलस सय्यिअतु इदफ़ा बिल्लती हिय अहसनु। सदक़ल्लाहु मौलानल अलियुल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल करीमुल अमीन। मुझा निहायत वाजिबुल एहतराम मुसलमान भाइरो, अल्लाह करीम जा बेपाया एहसान जे हिया भलारी महफिल असा हड़नी के नसीब फरमाई। को होटल ते हुंदो, को राग में हुंदो, को दोस्तन सां कचहरी में हुंदो, तो मां खुश नसीब आयो जो अल्लाह कुरान वारी मोहम्मद मुस्तफ़ा जे सुन्नत वारी महफिल नसीब फरमाई। अजो को मिनट सेकंड अल्लाह वट वॾी हैसियत रखे थो। इन महफिल में जेको कुछ ॿुधी रहियो ही उम्मीद आ त अजो की हिन महफिल जे तुफ़ैले असांजो इस्लाह बि थींदो ऐं हिन महफिल खे असांजे लाइ अल्लाह बाइस निजात बणाईंदो। ऐं हिन महफिल जे इनइकाद जो मक़सद ही आ जो मोहतरम साईं वाहिद बख्श, अमीर बख्श ऐं ॿियनि भाइरनि पंहिंजे अबे मरहूम मक़फूर फ़कीर हाजी ख़ान जे ईसाले सवाब जे लाइ ऐं उन जे भाउ अज़ीम पहवर जे ईसाले सवाब लाइ ये महफिल सजाई। अल्लाह करे त तुंहिंजा मुंहिंजा बि बच्चा अहिड़ा भला थियनि जो असांजे मौत खां पोइ असांजे लाइ बि अहिड़ियूं महफिलूं सजाए। अल्लाह नौजवाननि खे शाद ऐं आबाद कंदो जिन पंहिंजे अबे जे यादगीरे में इहा सुहिणी महफिल सजाई। अल्लाह हिननि खे दुनिया आख़िरत में नवाज़ींदो, हिननि जे अबे खे क़ब्र में आला मक़ाम अता फरमाईंदो। चओ आमीन। दोस्तान मोहतरम, अज मुझी तकरीर जो जेको मौज़ू आ वो ॿुधण जे क़ाबिल। सो ध्यान सां मुझी नसीहत ॿुधो ऐं अजो की नसीहत पल पाए खणी पाण सां वञो ऐं अजो की नसीहत ते अमल करण जी तो कोशिश कयो। छो जो हे महफिलूं के वहवाई जे लाइ न आहिनि, के माण्हुनि खे ॾेखारण जे लाइ न आहिनि, बल्कि हे महफिलूं माण्हुनि खे मुहम्मदी रंग में रंगण जे लाइ मुनक़िद कयूं वञनि थियूं। हिन महिल असांजे मुआशरे जे अंदर हिकु अहिड़ी वबा पखिड़जी चुकी आहे जंहिंमें वज़ीर, अमीर, वडेरा, नढेरा, हारी, नारी, ताजिर, दुकानदार, रेढ़न वारा, कम
करण वारा मजदूर आलिम मस्जिदुन जा इमाम सब इन वबा जो शिकार थींदा था वञनि ऐं असांजे लाइ लाज़िम आहे त असां इन वबा खे पाण मां कढी पंहिंजो इस्लाह कयूं। इहा बीमारी छा आहे? बुरा इख़लाक़। इहा बीमारी छा आहे? बुछड़ा इख़लाक़, बुरियूं आदतूं, ग़लत सोहबत, ग़लत फितरत। जॾहिं इंसान जे अंदर बुरियुनि शयुनि जो इनइकाद थींदो आहे, तबीयत जे अंदर बुरियुनि शयुनि जी आमेज़श थींदी आहे, त पोइ उहो इंसान पंहिंजे दोस्तनि जे लाइ बुरो थी वेंदो आहे, पंहिंजे घर वारनि जे लाइ बुरो थी वेंदो आहे, पंहिंजे मुहल्ले वारनि जे लाइ बुरो थी वेंदो आहे, एसी ताईं जो उहो क़ौम जे लाइ, मुआशिरे जे लाइ नासूर बणिजी वेंदो आहे। पर उन जी इब्तिदा नंढियुनि नंढियुनि ॻाल्हियुनि खां थींदी आहे। तवज्जो मुरिया, ॿुधो ॻाल्हि नथा ॿुधो, अलाह मदीनो ॾेखारींदो आहे। मुंहिंजा मिठा हीअ नसीहत ॿुधण जहिड़ी आहे, ॿुधो सम्झो त सुभान अल्लाह ज़रूर चओ। अॼु हिन दौर जे अंदर असांजे मुआशिरे खे अहिड़ी नज़र लॻी वई आहे जो असांजो मुआशिरो इन मर्ज़ में अहिड़ो मुब्तला थी वियो आहे जो हर नंढो वॾो इन बीमारी जो शिकार थी वियो। असां में कूड़ आम थी वियो, जुआ आम थी वई, शराब आम थी वियो, बदपेशो असां वटि आम थी वियो, हराम खोरी असां वटि आम थी वई। असां वटि नंग महफूज़ नाहिनि, असां वटि दंग महफूज़ नाहिनि, असां वटि पंहिंजा महफूज़ नाहिनि। रिश्तनि जो तक़द्दुस मोकिलाए वियो आहे, अबे जो एहतराम मोकिलाए वियो आहे, अम्मा जी इज़त मोकिलाए वियो आहे, न्याणियुनि जी इज़त मोकिलाए वई आहे। गॾु वेहूं था त गारियूं ॾियूं था, गॾु वेहूं था त बुरो ॻाल्हायूं था, हिक ॿिए खे नाशाइस्ता लफ़्ज़ ॻाल्हाइण असांजे तबीयत जो हिस्सो बणिजी चुकी आहे। यादि रखो, इहो जेका असांजी तबीयत में बीमारी आई आहे, इहा मुस्लमानी नाहे, मुहम्मद मुस्तफा जो सबक नाहे, इहो ईमान नाहे। ईमान उहो आहे जेको मदीने वारे ताजदार सिखा। सुभान अल्लाह। कुर्बान वञा मां पंहिंजे नबीअ तां, मां घोर वञा पंहिंजे नबी सोने जे मथां। मुंहिंजे नबीअ जेके सबक सेखारिया आहिनि उहे ॿुधण वारा आहिनि। मुंहिंजे नबीअ जेके असांखे इख़लाक़ सेखारिया आहिनि, अहिड़ा सुहिणा इख़लाक़ कंहिं इंसान न सेखारिया जेके तुंहिंजे मुंहिंजे नबीअ असांखे सेखारिया। सुभान अल्लाह। अचो त मां पंहिंजे महबूब जूं हदीसूं पढ़ां। महबूब जी हदीस ॿुधण खां अवल चओ सल्लल्लाहु अलैहि या जमायत वेठी आहे यार, दुरूद में ॾाढा कर सुस्तो बुलंद आवाज़ सां चओ सल्लल्लाहु अलैहि या कुरान मजीद जे अंदर अल्लाह तबारक व तआला मदीने वारे ताजदार, सुनन जे सरदार, यतीमन जे यार, मिठे मोहम्मद मुख्तार जी तारीफ कंदे, मुझे लजपाल नबी जी वाखाण कंदे, मुझे रब मुझे महबूब जी वाखाण कंदे हे जुमलो फरमायो आ। ॿुधण वारो ॿुधो, कन खोले दिल जा बि, हे ॿाहिर वारा वही कन खोले ॿुधो, मुंहिंजो मिठो रब थो फरमाए, ओ मुंहिंजा मोहम्मद मीर, व इन्नक लअला खुलुकिन अज़ीम।
पुठा एकड़ो अर्ज कया मुखे आवा जे पैसन जी जरूरत ना है मुखे ताना पैसा न खपन ता मुजी नसीहत बुधो वनी अमल कयो ता लख रुपया दियो न मुखे इने लख का वधीक प्यारो अद ता मुजे महबूब जे एकड़ो मिठो बोल बुधी अमल कयो मुखे ताने पैसा जी जरूरत ना है अल्लाह खुश कंदव ता तवज्जो सा मुजी नसीहत बुधो मुझे रब करीम फरमायो ओ मुझा नबी व इन्नका लअला खुलुकिन अज़ीम ए मुझा हबीब मु अल्लाह तो मोहम्मद मुस्तफा के आला इखलाक नवारो बनायो आए तुझो किरदार ॾाढो भलो आ तुझो ॻाल्हाइण ॾाढो शाइस्ता वा तुझी फितरत तबीयत एॾी त सुहिणी आ जो काफ़िर जेके तलवारुनि सां ईमान न आणे सघिया जेके मारुनि सां सुधरी न सघिया तुंहिंजे किरदार उन्हनि खे कलमो पढ़ण ते मजबूर करे छॾियो जेके मानू तलवारुन सा न सुधरिया जेके तीरन सा न सुधरिया जेके मानू मारुन सा न सुधरिया मुझे महबूब जा मिठड़ा बोल जरी मल बुधन कुर्बान वना उनन जे दिल में आवाज आयो मोहम्मद सच्चो आ उन जो दीन सच्चो आ चवण लगा ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सुभान अल्लाह मुझे साईं सिखायो अकमलुल मुमिनीन ईमानन अहसनुहुम खुलुका ओ मुझे उम्मत वारो बुधो तमाम में सब का भलो ईमान वारो हुआ तमाम में सब का सोनन सबनीन का सुठो इंसान भलो मोमिन हुआ जिंजा इखलाक सोना आइन सुभान अल्लाह सोना इखलाक छाके सदबो सुठा इखलाक हजरत अब्दुल्ला बिन मुबारक रदी अल्लाह ताला अन्हु जो कोल वा हजरत इन उम्मत जो वडो आलिम वा हजरत अब्दुल्ला बिन मुबारक तो फरमाए चेहरे जी खुशनुमाई तवज्जो सा सोना इखलाक छाहिन हजरत अब्दुल्ला बिन मुबारक तो फरमाए चेहरे जी खुशनुमाई नेकी करण ईज़ा वखा रुक जी वजन यो थव सोना इखलाक अल्लाह मोडनो थई त सीटे न घुम सीट जी न घुम मुंह में मणियाई न हो जई मुंह में मुरकई न हो जई ये थी न घुम बल्कि जदे मानन जे सामो अची तुझे मुंह ते मुरक हो जे यो मुरकण तुझो इखलाक आहे पंजन सा मुर्की मिल परावन सा मुर्की मिल पंजन दोस्तन सा मुर्की मिल पर वक्त अचे त दुश्मनन सा मुर्की मिलंदे त तू मोमिन लेखियो वींदे हदीस ॿुधाई तो साईं दिल ठरी पवंदो खैरात में पाडो कोहंदो आ तू खैरात में उठ कोहंदो आ तू खैरात में मियां दे वाहिद बख्श पंजे अबे जे ईसा ले सवाब ला जानवर ठगा तू खैरात में उठ कोहंदे तू खैरात में ढगो कोहंदे तू वहड़ो कोहंदे पर बुध मुझे लजपाल नबी फरमायो आ बेशक इहा दो खैरात ॾाढी भली आ पर बुधो ओ ईमान वारो तबस्सुम वजह अखीक लक सदक तहां पंजे मुसलमानन सां रुगो मुर्की मिलो यो बि ईअं आ जिए तो उठ अल्लाह जे रस्ते में खैरात करे सुभान अल्लाह
हिकिड़ो माण्हू आहे जेको सॼी राति इबादत थो करे, हिकिड़ो माण्हू आहे जेको लखें रुपया अल्लाह जे रस्ते में ख़ैरात थो करे, हिकिड़ो माण्हू आहे जेको सॼी ज़िंदगी अल्लाह जे रस्ते में तबलीग लाइ निकिरी थो पवे, हिकिड़ो माण्हू आहे सॼी ज़िंदगी मस्जिद खे आबाद थो करे, पर इन माण्हूअ जी तबीयत में ॾिंगाण आहे, इन माण्हूअ जा इख़लाक़ सुहिणा न आहिनि। यादि रखो, जंहिंजा इख़लाक़ सुठा न आहिनि मरंदो ऊंधे मुंहुं जहन्नम में फिटी कयो वियो। जन्नत उनखे मिलंदी जेको सुहिणनि इख़लाक़नि वारो हूंदो। अदा वरी हिकिड़ो दफ़ो थो चवां, मूंखे यार तकरीर में मज़ो नथो अचे, अल्लाह मूंखे ख़ुशि कंदो, मूंखे पैसनि जी ज़रूरत न, मूंखे तव्हांजी मोहबत जी ज़रूरत, अल्लाह मूंखे गंज ॾिना, तव्हां मुंहिंजी नसीहत ॿुधो। मदीने वारे साईं फरमायो त अकमलुल मुमिनीन ईमानन, ताने कामिल तरीन मोमिन उहे हिन, मुकम्मल मोमिन उहे हिन जिन जा इख़लाक़ सुहिणा हुजनि। इख़लाक़नि जे सुहिणाई जो अंदाज़ो तॾहिं लॻबो आहे, सुहिणा इख़लाक़ तॾहिं ज़ाहिर थींदा आहिनि जॾहिं माण्हू घर में दाख़िल थींदो आहे। ये ॻाल्हि ये पॉइंट ॿुधण जे क़ाबिल आहे। ॿारनि सां हर को माण्हू ख़ामोशी सां मुर्की बि मिली ईंदो आहे, पर जेॾी महिल घर में ईंदो आहे पोइ ख़बर पवंदी आहे त हिन जा इख़लाक़ केॾा सुठा आहिनि। ज़ाल वेठी आहे, माउ वेठी आहे, अबो वेठो आहे, भाउ वेठो आहे, भेण वेठी आहे, ये सभु नंग वेठा आहिनि, तोखां नंढा बच्चा वेठा आहिनि, तुंहिंजा पुट वेठा आहिनि, तुंहिंजूं धीअरूं वेठियूं आहिनि। जेॾी महिल घर में अची थो में दाख़िल थी, मुझे ईमान आयण वारो मुसलमानो ॿुधो, रब जो हबीब थो फरमाए तव्हां में सभिनी खां भला मोमिन उहे आहिनि जेके पंहिंजी ज़ालुनि सां, पंहिंजे घर वारनि सां भला आहिनि, जेके पंहिंजे बचनि सां भला आहिनि, जेके पंहिंजे औलाद सां भला आहिनि, जेके पंहिंजी ज़ालुनि सां भला आहिनि। ये नाए जो बारी कावड़ जे पंहिंजे घर वारनि खे था छॾियो। मुंहिंजा बाबा जानी, मुंहिंजा मुर्शिद सुहिणा हादी रहबर हिकिड़ो मिसाल ॾेई ॻाल्हि सम्झाईंदा आहिनि। हिकिड़ो शख़्स हो, हिकिड़ो माण्हू हो, वो रोज़ को न को बहानो करे ज़ाल खे मारींदो हो, ज़ाल खे थपा थुपी कंदो, मारींदो। हिकिड़े ॾींहुं ज़ाल चयो त अॼु सभु घर जा कम कयांसि थी तबीयत मुआफ़िक़, अॼु मारण जो मौक़ो न ॾींदीमांसि। माई मानी बि सुठड़ी ठाही, हंध बिस्तरा विछाए, ॾाढा सुहिणा ठाहे, छिनकार करे, घर खे बुहारा वुहारा ॾेई साफ़ करे, हाणे इंतज़ार में वेठी मुड़ुसु अचे। मुड़ुसु आयो, हेॾे ॾिसे हेॾे ॾिसे, को मौक़ो न मिले त माई खे मारियां कीअं। बिस्तरे ते सुतो त मथे हिकिड़ो ककरनि जी हीअं लेन ठहंदी आहे, माण्हू चवंदा आहिनि त नूह अलैहिस्सलाम जी ॿेड़ी जो रस्तो आहे। ये शहर वारनि खे ख़बर न हुई, ॿाराड़ी वारनि खे ख़बर हुई। आसमान ते हिकिड़ो धूड़ जी हीअं लेन ठहंदी आहे ककरनि जी, पोइ असांजी ॿाराड़ी जा माण्हू चवंदा त नूह नबीअ जी ॿेड़ी जो रस्तो आहे। हीअं बिस्तरे ते जो सुतो त मथे ॾिठी त उहो नज़र आयसि। माई खे चई त घर वारी, हे तो मूंखे रोड जे हेठां बिस्तरो विछाए ॾिनो आहे, का ट्रक लंघे, का डाटसन लंघे, किरे, मां मरी वञा। माई चयसि अल्लाह जा बना, ख़ुदा जो ख़ौफ़ कर, हिते किथे बस ईंदी आसमान। असांजो मामलो इहो आहे, असां माण्हुनि खे जंहिंखां पुॼी नथो सघे उन खे चुप करे था वञूं, ॾाढा सुहिणा थी था वञूं, ॾाढा भला थी था वञूं, पर जेॾी महिल घर अचूं था पंहिंजे घर वारनि सां भुरो भुरो था हलूं। मुंहिंजे साईं फरमायो त तव्हां में भला इंसान उहे आहिनि जेके घर वारनि सां भला हलंदा आहिनि। मदीने वारे साईं जी हदीस ॿुध, मसो वठ, ईमान ताज़ो थी वेंदई। जो मुंहिंजे साईं फरमायो मा शैयुन अस्करु फिल मीज़ानिल मुमिन यौमल क़ियामत। तवज्जो मुड़िया,
मां ना उस्ताद पढ़ाइण वारो तो ये छडी दो सा कोन जोरी पाण के मुतवज्जे करे सबक सेखारींदो मां पंहिंजे शागिर्द खे सबक याद कराईंदो तवज्जो मुरे के साईं करीम अदा फरमान मा शय्युन अस्कल फिल मीज़ानिल मुमिन यौमल क़ियामत क़यामत जे ॾींहुं मोमिन जे मीज़ान में मोमिन जे अमलन में सभिनी खां गर्रो जेको अमल हूंदो नमाज न रोज़ा न हज न खैरातूं न मुंहिंजा साईं था फरमाइनि मोमिन जे मीज़ान में सभिनी खां वधीक जेका करणी शइ हूंदी वे होंगी मिन खुलुकिन हसनिन व इन्नल्लाह ला युबग़िदुल फाहिशल बदी मोमिन जे मीज़ान में सब खां गर्रो जेको अमल हूंदो नमाज न हूंदी रोज़ा न हूंदा हज न हूंदा खैरात न हूंदियूं जेको सब खां गर्रो अमल हूंदो उहे सुहिणा इखलाक हूंदा सुभान अल्लाह जिनका इखलाक सुठा आहिनि जेका अबो खुश हुआ जेका अम्मा राज़ी आ जेका भाइर राज़ी आहिनि जेका ओड़े पाड़े वारा राज़ी आहिनि जेको सभिनी सां भलो थो हले मुंहिंजे करीम नबीअ फरमायो इहो सुहिणो खुल्क सुहिणियूं आदतूं क़यामत में इन जे अमलनि जी तराज़ूअ में सभ खां गर्रा अमल हूंदा पर बुधो व इन्नल्लाह ऐं अल्लाह करीम उन माण्हूअ खे नापसंद थो करे जंहिंजूं आदतूं पुछड़ियूं आहिनि जंहिंजी तबीयत पुछड़ी आहे जेको थोरी थोरी ॻाल्हि ते माण्हुनि खे छिड़कूं थो ॾे थोरी थोरी ॻाल्हि ते गारियूं थो ॾे घटि वधि थो ॻाल्हाए पुट हींअर असांजे हिन दौर में गार फैशन थी वियो फैशन कचहरीअ में वेठा हूंदा न ॿाहिरि हूंदा न सॻा ॿाहिरि मां भेण ते वेठा करियूं अरे अब्बा अल्लाह जा बाना तव्हां गार था ॾियो लानत विझंदा लानत हिक ॿिए ते नालो वठी ओ फिलाना लानत विझंदा मज़ाक सम्झनि था मुझे साईं फरमायो लानत केॾी वॾी मुसीबत आहे ॿुधो कन खोले ॿुधो मुझे करीम नबी फरमायो जेको माण्हू कंहिंते लानत थो विझे या लानत आसमाननि ते वञे थी आसमान जा दर बंद थी था वञनि मथे नथी अचे या वापसि अचे थी ओ जंहिंते लानत विधई उन जे मथां लानत अचे थी जेकॾहिं लानत जो हक़दार आहे लानत उन ते ईंदी पर जे लानत जो हक़दार नाहे या लानत मोटी उन जे मथां ईंदी जंहिं लानत विधी आहे लानत छा अल्लाह जी अल्लाह रहीम अल्लाह गफूर रहीम बादशाह अल्लाह करीम सत्तार गफार ज़ुनूब सत्तार उयूब पर ॿुधो जेको माण्हू लानती थी थो वञे इहो माण्हू अल्लाह जी बाज खां शफ़क़त खां महिरबानी खां परे थी थो वञे हलियो पुटता लानत जी आम ॻाल्हि सम्झी आहे पर लानत वॾी गरवी शइ आहे लानत वॾी ॾुखी शइ आहे ॿियो त ठहियो जानवर आहिनि न गॾ गाॾनि वारा गॾ हकलींदा न मेहुनि जो धनार मेहूं हकलींदो बकरियुनि जो धनार बकरियूं हकलींदो त बकरियुनि ते लानतूं पिया कंदा मेहुनि ते कुतनि ॿिलनि ते पिया लानतूं कंदा मिठा या गार सुठी नाहे इहो ग़लति ॻाल्हाइण सुठो नाहे मदीने वारे साईं मुंहिंजे करीम नबीअ सोहणे सरदार मुझे लजपाल नबी जी बारगाह में हजरत सैयदना अनस बिन मालिक तो फरमाए मां 10 साल महबूब सां गॾु रहियुसि भाग्य त हिननि जा जेके महबूब जी ख़िदमत में ॿुधाए यार दिल तड़पे थी त मौला मदीनो ॾेखारे
दिल सिक्के थी तो मौला मदीनो दिखाए, आशिक तड़पन था मौला मदीनो दिखाए। पर केॾा न भागन वारा हूंदा जो हीअ अखियुनि सां महबूब जो दीदार कंदा, कननि सां महबूब जी मिठी गुफ़्तार ॿुधंदा हूंदा। के आशिक जे रूह रड़ कई आहे, चए थो हुजां जे उन्हीअ वेले मिठा मन ठार मां तोसां कयां साओ सिर सदके बचाई बार सब तो हुजां जे उन्हीअ वेले उथी अधरात जो आका तुंहिंजूं वाटूं बुहारियां, तुंहिंजूं वाटूं बुहारियां करे छिनकार अखड़ियुनि सां मानीअ जो ॿार मां तोसां पुछी हाँ केर आहीं किथां आयो परदेसी, किथां आयो परदेसी जवां सगदर मां दिल बरसाऊं विदा सिर साहु सब तो हुजां जे उन्हीअ वेले। हज़रत सैयदना अनस बिन मालिक तो फरमाए मां लजपाल नबी जी कचहरीअ में संगत में 10 साल रहियुसि, मूंखां कॾहिं बि महबूब जे तबीयत जे नाम मुआफ़िक़ ॻाल्हि थी पवंदी हुई, मदीने वारे साईं जे मिज़ाज जे ख़िलाफ़ कुझु थी पवंदो हुयो। मुंहिंजा महबूब मुर्की फरमाईंदा अनस तुंहिंजो ॾोह नाहे, मुंहिंजे रब जी तक़दीर ईअं लिखियल आहे, वञ माफ़ कयो नाहे। सुभान अल्लाह। हज़रत सैयदा आयशा सिद्दीक़ा थी फरमाए मदीने वाले साईं लजपाल नबीअ खे मूं ॾिठो, महबूब हर दम हर वक़्तु मुर्कंदा महबूब मिठा तुझे मुर्गण तामा सदके अम्मा आयशा सिद्दीक़ा जे सुई लहड़ तामा सदके। सुभान अल्लाह। अल्लाह शल मदीनो ॾेखारे। आमीन आमीन। अल्लाह शल असां सभिनी खे मदीने वारे जो दीदार आमीन आमीन आमीन। सुभान अल्लाह। हदीस दिल सां ॿुधंदम ॿुधाया साईं मुंहिंजा लजपाल नबी सोना सरदार के जंग तां वापसि मोटिया, के जंग तां वापसि मोटिया, माले गनीमत मुंहिंजा महबूब तक़सीम कंदा आया, माले गनीमत असहाबन में तक़सीम कंदा आया। मुझे महबूब जे कुल्हन मुबारकन ते चादर पातल हुई अदनी, उन्हें चादर जूं तंदूं ही वटूं ए चादर जा जेके वटूं हूंदियूं न ए अक्सर करे कोहरियूं हूंदियूं सख्त हूंदियूं। असां वटि थरी लोई ॾिठी अथव, थरी लोई पासा ॾाढा सख़्त हूंदा आहिनि। हज़रत असाबी तो चवे मुंहिंजे महबूबन करीमन जे कुल्हनि मुबारकन ते चादर पातल हुई। हिकिड़ो माण्हू आयो ख़ैरात वठण, महबूबन करीमन खां ख़ैरात जे लाइ आयो। महबूब खे हीअं चादर पहिरियल हुई, चादर खे हीअं करे छिके, चादर खे ज़ोर सां छिके, एतिरो ज़ोर सां छिकई जो हिन चादर जूं ही वटूं मुंहिंजे महबूब जे हिन गलन मुबारकनि ते निशान पइजी विया। एतिरो ईज़ाह ॾिनई
जो मुझे महबूब जो गुलाब का गुलन का वधीक सुनो जिस मुझे महबूब जे गले मुबारक जे मथा निशान पइजी विया चवण लगो ए मोहम्मद जेको तो वट माल वा उन मां मुखे बुले जेको तो वट आहे न मां मुखे दे घुरे खैरात पियो घुरे खैरात पियो पर घुरण जो अंदाज इहो आ जो मुझे महबूब के ईज़ाव दई जे तो मोहम्मद मुखे पंजे माल मां कुछ दे मुझे लजपाल नबी कावड़ न कई गुस्सो न कयो छिड़ब न ॾिनी धड़को न ॾिनो मुझे महबूबन जी तबीयत ते गिरानी न थी गुस्सो न आयो बल्कि मुझे महबूब मुर्की उन शख्स के ॾिठो ऐं फरमायन ओ असहाबियो हिनखे बि माल ॾियो हिनखे बि वंड ॾियो कोई मिसल नी ढोलण दी यारो कोई मिसल नी मदनी दी चुप कर मेरे इथे जानियो बोलन दी दसां गल की खजीने दी सारा जग खांदा है खैरात मदीने दी सुभान अल्लाह अजब जेकने तू ऐं मां खाई पी रहा आहियूं मुझे लजपाल नबी फरमायो इन्नमा अना कासिमुन व खाज़िनुन वल्लाहु युती अल्लाह ॾियण वारो आहे खज़ाना अल्लाह जाहिन पर वंडण वारो हथ मां मोहम्मद मीर जो खज़ाने खुदा दे मंडे में दामाही खजाने खुदा दे वंडे में दामाही असां को कहीं दी कहनी लोड़ काई ओ चाहे सदर तू सोने दा सिपाही ओ चाहे सदर तू आका दा सिपाही ओ दादर से लगानी दा नारा मदनी मिठल बिन कोनी किनारा अरबी सजन बिन कहनी किनारा असा आज से को आका दा सहारा मदनी मिठल बिन ओ सुन यार हिक बार जलवा दिखा वञ सुन यार हिक बार जलवा दिखा वञ सुन दिल बर साईं को गल नाल लावण ओ मिठा दिल है मोजी दिखा वञ नज़ारा असां आज से को सुन दा सहारा मदनी मिठल बिन सुभान अल्लाह सैयद ने फरमाया इन्नमा अना कासिमुन मेरे आका फरमाते हैं इन्नमा अना कासिमुन व खाज़िनुन वल्लाहु युती खजाने अल्लाह के हैं खजानों का मालिक अल्लाह है मगर सुने उन खजानों की चाबियां बांटने वाला हाथ मोहम्मद मुस्तफा सुभान अल्लाह अगर मुझो आका खजाना न वंडे तो सजी दुनिया में डुकार अची वञे कायनात ठही अरबी ढोलण जे लाइ तूं मां ठहिया हूं मदनी मुजीब जे लाइ समझो ॻाल्हि नथा समझो महबूब लजपाल नबी सोने सरदार जी ज़ात अहिड़ी आहे जो खज़ाननि खे वंडण वारी ज़ात वा अल्लाह करीम के खजाने बांटने वाली ज़ात मोहम्मद अरबी की है मगर सुने मोहम्मद मुस्तफा ऐसे करीम है ऐसे रहीम है जो अपने मानने वालों को तो दे रहे हैं न मानने वालों
वालों को भी अता कर रहे हैं। मञण वारन के तो हर को दींदो आ, पर घोर वञा पंहिंजे महबूब तां जो न मञण वारन के नवाज़े थो पियो। आहे न कमाल जी ॻाल्हि। सुभान अल्लाह, चओ सुभान अल्लाह। मुंहिंजे साईं फरमायो, मुंहिंजे लजपाल नबी फरमायो, अल्लाहु अकबर कबीरा, अल्लाहु अकबर। अच्छी दाढ़ी वारे जो हया न कंदो, नंढड़न बचड़न ते हया न कंदो। दाढ़ी अच्छी आ, बार अछड़ा है। साईं दा फरमाए अल्लाह करीम तो फरमाए, मुझे अल्लाह के ओ मानो ॾाढो वणंदो आ, ॾाढो पसंदीदो आ। जे कलमो पढ़ियो ला इलाहा इल्लल्लाह, ये कलमो शरीफ पढ़ियो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह, इने कलमे पढ़ंदे महबूब मोहम्मद मीर जी ताबेदारी कंदे, इताअत कंदे कंदे वो माण्हू पंहिंजा वार सफेद करे वेठो, ॾाढी अच्छी करे वेठो। दीन जे कमनि ते हलंदे हलंदे ॾाढी अच्छी करे वेठो, वार सफेद थी वियस। इहो माण्हू जेॾीमहिल मरी क़ब्र में पहुचे थो न, मदीने वारे साईं फरमायो अल्लाह खे इन माण्हूअ ते ॾाढो हया ईंदो आहे त इन ते कीअं मां अज़ाब कीअं इन खां पुछाण कयां जे सॼी ज़िंदगी मूं अल्लाह खे राज़ी करे गुज़ारी। समझो था या नथा समझो? सुभान अल्लाह। साईं करीमन फरमायो अल बरकतो मा अकाबिरिकुम। हाणे हिन दौर में हिकिड़ो नंढनि शहरनि में न वॾनि शहरनि में इहो रवाज आयो आहे त अबे खां धार थियो, अम्मा खां धार थियो, भाइरनि खां धार थियो, घर जुदा हुजे। साईं करीम था फरमान अल बरकतो मा अकाबिरिकुम। तवज्जो सां ये हदीस ॿुधण जी आहे। माण्हू रड़ियूं था कनि साईं रिज़्क़ में बरकत न आहे, साईं करोड़ कमाए थो अचां बरकत न आहे, साईं फसल लथो 500 मण खणी आयो आहियां, 1000 मण खणी आयो आहियां, पर बरकत न आहे, रुपयो बि खीसे में न आहे, बचो छा कयां? साईं दा फरमान अल बरकतो मा अकाबिरिकुम, इहा बरकत तव्हांजे वॾड़नि सां गॾु आहे। पंहिंजे वॾनि सां गॾु रहो, पंहिंजे नंढनि वॾनि सां बाझ कयो, गॾु रहो। इन गॾु रहण में तव्हांजे लाइ बरकत आहे। चओ न सुभान अल्लाह, अल्लाहु अकबर कबीरा। मुंहिंजा महबूब वेठा हुया। हाणे वरी सोशल मीडिया ते नओं ट्रेंड हलियो आहे, को इज़त वारो हूंदो न चवंदा साईं इन लाइ पको छाजे लाइ था हलायो, इन जे अदब जे लाइ ॿाहिरि निकिरी था वञो। को मुंहिंजो चङो मुड़ुसु आहे, कंहिंजी इज़त अलाह वधाई आहे, को मुर्शिद आहे, को सैयद आहे, कंहिं इज़त वारे जी अलाह इज़त वधाई आहे। अजीब माण्हू आहिनि, अलाए कीअं था इन्हनि जे दिमाग़ में ख़ुराफ़ात अचनि। मदीने वारे साईं जी कचहरी लॻी पई। सुभान अल्लाह। महबूबन करीम जी कचहरी हुई। उन कचहरी में हजरत जरीर नाले असहाबी हो, जेको पंहिंजी क़ौम जो मुअज़्ज़िज़ माण्हू, इज़त वारो वॾड़ो हो। उहो माण्हू, उहो असहाबी आयो जंहिं घर में मुंहिंजा महबूब वेठा हा, उन सॼे घर में का बि जॻह खाली न हुई। महबूब जे पासड़े में हिकिड़ी जॻह खाली। वो माण्हू आयो, हेॾे होॾे ॾिसण लॻो, महबूब सां गॾु वेही न पियो सघे अदब जे लिहाज़ खां। हाणे हेॾे होॾे पियो ॾिसे त को मूंखे जॻह ॾे त मां वेहा, महबूब जी कचहरी में रहां। आवाज़ छॾ पके सुभान अल्लाह। वो हेॾे होॾे ॾिसे पियो त मां किथे वेहा। महबूबन करीमन बि ॾिठो, सॼे ॾिठो, खॿे ॾिठो, सॼे कमरे में नज़र कई, केर उन जे अदब लाइ उथियो कोन जॻह। महबूब वेठा आहिनि, केर उथंदो? मोहम्मद मुस्तफा वेठो आहे, कंहिंजी मजाल आहे जो महबूब जे साम्हूं उथे? सुभान अल्लाह। वो महबूबन उन खे ॾिठो, हेॾे होॾे नज़र फरमायनि, पोइ उन खे सॾु कयनि हेॾे पंहिंजे कुल्हनि तां चादर लाइ मुंहिंजे महबूब। सुभान अल्लाह। ये उहा चादर आहे जो 5 तननि ते पवे त 5 तन पाक बणिजी वञनि। सुभान अल्लाह। ये महबूबन उन खे मिठो करे पंहिंजे जॻह पासे में उन खे बिछायो। असाबी खे फरमाइनि हिते अचे।
सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। कुर्बान इन्हें असहाबी था। सुभान अल्लाह। साईं करीमन फरमायो इजलिस अलैहि, हिन जगह ते वे वो असहाबी जरीर आयो, उन्हें फअखज़ जरीर फदम्महु सुम्मा कब्बलहु सुम्मा रद्दू अलन नबी। वो उन्हें चादर मुबारक के खये, महबूबन करीमन जी चादर के खये, वो उन्हें चुम्मी दी। महबूब जी चादर के कपड़े के को चुमबो अच्छा, कपड़े के को चुमी दी बिया अच्छा, पर जेकॾहिं को कपड़ो आम हुजे के खास सां रलजी वञे न, उन कपड़े जी भी इज्जत जो हुक्म आहे। त 50 रुपया मीटर वारी कपड़े जो जी रीढ़ वा, पर जे कुरान शरीफ जे मथा बधल आ न, कुरान खण खां अॻ में उन खे बि चुमंदे, छो जो उन जी निस्बत कुरान सां थी वई आहे। समझो अले न समझो। हुन असां बि महबूब जी चादर खई, चुम्मी वरी अखियुनि सां लातो, चुम्मी अखियुनि सां लातो। सुभान अल्लाह। असां बि उन्हें चुम्मी अखियुनि सां लातो, वरी सीने सां रखे, हाय हाय हाय, सीने सां लाए पोइ महबूबन करीमन के चादर वापस ॾिनई, ईअं ई ज़मीन ते वेही रतो। पोइ मदीने वारे ताजदार तारीख़ी जुमला चया, पंहिंजी असहाबन खे फरमायन, ए मुंहिंजी कचहरी में वेहण वारो असहाबियो ॿुधो, अकरमकल्लाहु। असहाबी हज़रत जरीर मदीने वारे साईं खे चादर ॾेई अर्ज़ कयो, या रसूल अल्लाह, अल्लाह तव्हांजी ईअं इज़त वधाए जीअं तव्हां मुंहिंजी इज़त वधाई। दुआ ॾिनई। सुभान अल्लाह। इन मां मालूम छा थियो, नंढो वॾे खे दुआ ॾे त इहा दुआ बि ॾेई सघिजे। सुभान अल्लाह। ओ मदीने वारे साईं फरमायो, इज़ा अताकुम करीम कौमिन फअकरिमू। ओ असहाबियो ॿुधो, जेकॾहिं अव्हां जे अंदर कौम जो को करीम, को इज्जत वारो, को अज़मत वारो शख्स अचे अव्हां जे मथां लाज़िम आ, उन जी इज्जत कंदा वञो। तव्हांजी कचहरी में सैयद अची वञे, महबूब जी आल वारो आहे, इज्जत कयोसि। क़ौम जो चङो आहे, इज्जत कयोसि। अव्हां जो मुर्शिद आहे, इज्जत कयोसि। अव्हां जे बच्चन जो उस्ताद आहे, इज्जत कयोसि। के स्कूल जो टीचर आहे, मस्जिद जो इमाम आहे, आलिम आहे, इज्जत कयोसि। छो जो उहो इज्जत वारे पेशे सां मुंसलिक आहे। तव्हां इज्जत वारे जी इज्जत कंदो, अल्लाह अव्हां जी इज्जत वधाए छॾींदो। सुभान अल्लाह। माण्हुनि जी बेइज्जती करण सां तुंहिंजी बेइज्जती थींदी, ॿियनि जे लाइ खट खोटींदे तूं किरंदे। इज्जत हुन जी वधंदी जेको ॿियनि जी इज्जत कंदो। इज्जत वारनि मुंहिंजे महबूबन करीमन, मुंहिंजे लजपाल नबी जे सबक खे जंहिं अपनायो, उहा क़ौम बि इज्जत वारी थी वई। अॼु असांजे मथां लाज़िम आहे त असां पंहिंजे नबीअ जे इख़लाक़नि खे अपनायूं। नंढी नंढी ॻाल्हि ते कावड़ नाहे करणी, गुस्सो नाहे करणो, गार नाहे ॾियणी, गिला नाहे करणी, गीबत नाहे करणी, कंहिंजी चुगली नाहे करणी, कंहिंसां ज़बान दराज़ी नाहे करणी, झगड़ो नाहे करणो, बल्कि हू चवनई तूं मचो। बड़े शालतीब बेटाई, हू चवनई तूं मचो, वाता बराए अग अगराई जो करे, यारो खटा सो खाए, पलंग में पाए हलियो कीने वारो कीनगी। समझो, बदख्वा हमेशा ऊंधे मुंह किरंदो, दुनिया में भी जलील थींदो, अल्लाह वट भी जलील थींदो। समझो, कब्र में भी जलील थींदो। इज्जत उन्हनि जी आहे जेके मोहम्मद मीर जे सोणनि इख़लाक़नि खे अमल करे ॾेखारींदा।
अॼु मूंसां वाइदो कयो त पंहिंजी तबीयत में बदलाव आणींदव। छा था चओ? पंहिंजे पाण खे मटायो। अदा मौत अचण वारो आहे, सकरात अचण वारी आहे, क़ब्र जा महिमान थियण वारा हूं। अॼु हिकिड़नि जे ईसाले सवाब में हूं, सुभाणे असांजे ईसाले सवाब में पिया होगा। पुट मरण खां अॻु में पंहिंजी हयातीअ जो क़दुर कर, मरण खां अॻु में पंहिंजे नबीअ सां वफ़ादारी कर, मरण खां अॻु में सोना इख़लाक़ धार, मरण खां अॻु में पंहिंजे मौत जो सामान ठाह। जेकॾहिं इन सामान खे ठाहे वए, हिते बि वहवा हुते बि वहवा, वो करे वठजे की करणो थई, वरी वापस न वरणो। अॻियां हिसाब किताब ॾियणो सारे सब साफ़ ॾियणो। अल्लाह जी इंटेलिजेंस पुलंद वेठी आहे, अल्लाह जी फौज पुलंद वेठी आहे। दुनिया वारनि खां लिकी भली कंहिंखे घटि वधि ॻाल्हाए, यादि रख अल्लाह जा मलाइक शाहिद आहिनि तुंहिंजी बुरी गुफ़्तार ते, तुंहिंजे बुरे किरदार ते। अल्लाह जा मलाइक शाहिद आहिनि। जेकॾहिं चाहीं थो अल्लाह वटि इज़त वारो थी, तूं बि ॿियनि खे इज़त ॾियणु सिख। अल्लाह अमल जी तौफीक अता फरमाए। व आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। اللهم صل على سيدنا ومولانا محمد وآله وأصحابه أجمعين. يا رب بالمصطفى بلغ مقاصدنا واغفر لنا ما مضى يا واسع الكرم. اے मुंहिंजा मौला मदीने वारे ताजदार जे सदके असांजे हाल जे मथां रहम करम फरमा। ए मुंहिंजा मौला अॼु जेको कुझु ॿुधोसीं अमल जी तौफीक अता फरमा। बेराहरनि खे हिदायत वारी राह नसीब फरमा। बुरनि जे किरदार खे नेक किरदार वारो बणाए। ए मुंहिंजा मौला सुहिणनि इख़लाक़नि वारो बणाए। ए मुंहिंजा मौला असां हड़नी खे मदीने वारे साईं जी मोहब्बत नसीब फरमाए। सिधे रस्ते ते हलण वारो बणाए। ए मुंहिंजा करीम रब तूं असांजो थी असांखे पंहिंजो बणाए। ए मुंहिंजा मौला मदीने वारे ताजदार जे सदके अॼु जेका नसीहत ॿुधी से उन ते अमल जी तौफीक अता फरमा। ए मुंहिंजा मौला मरहूम हाजी खान जा दरजात बुलंद फरमा। ए मुंहिंजा मौला उन खे क़ब्र में आला मकाम अता फरमा। ए मुंहिंजा मौला मरहूम हाजी खान के जेके पंहिंजे ख़ासि बाननि ते करम नवाज़ियूं कंदो हुई उन जे मथां उहे करम नवाज़ियूं कजांइ। ए मुंहिंजा मौला असां समूरनि खे मरण महिल कलमो नसीब फरमाए जाए, ईमान वारो मौत नसीब फरमाए जाए, बुरे मौत खां बचाए, हादसनि खां बचाए। ए मुंहिंजा मौला बुरी रज़ील ॾुखी मोहताजी वारी हयातीअ खां बचाए। ए मुंहिंजा मौला जेको कुझु घुरियोसीं सो अता फरमा, जेको न घुरी सघियासीं मौला सो बि अता फरमा। असां घुरियोसीं पंहिंजे हाल मुताबिक़, करीम तूं अता फरमा पंहिंजे शान मुताबिक़। सल्लल्लाहु तआला अला हबीबिना मौलाना